दादा साईं जेको मामलो हूंदो ख़बर पइजी वेंदी। पर ॿी ख़बर ॿुधी अथव? अॼु तव्हांजी कुंवार कमरे खां ज़ोरीअ भॻी पई वञे। अचो किरा भॼी थे भाई। हाँ छो भॼी थे भाई? तव्हां किथे आओ? छोरीअ खे पकड़ींदे कंहिं ॾिठो त कोन? चाचा साईं हुनखे ॻोठ में निकिरणे कोन ॾिनईंसि, ॻोठ मंझि पकड़े वरितईंसि। ठीकु आहे, हाणे हिन छोरीअ खे फ़क़ीर हाणे फंदर में फसाईंदुसि। ख़बर पइसि त कट जो कट। बाबा साईं सूबेदार चए पियो त वारस खे 4 गोली लॻल आहे ऐं प्राइवेट अस्पताल में ज़ेर इलाज आहे। पुलिस जे पहिरे हेठि आहे। छा सोबत फ़क़ीर खे हिन वाक़े जी ख़बर आहे? ख़बर पवंदसि कोन बाबा साईं, जेल में ई न बचंदो। जेल में छो? बाबा साईं साबित थियो आहे त अॻिए सूबेदार खे वारस गोलियूं आहिनि। मतलब त वारस सोघो आहे, पर इहा ॻाल्हि पहिरियों छो लिकाई वई? बाबा साईं पुलिस जा पंहिंजा तरीक़ा आहिनि। वारस हाणे हथी को आहे, मथां हिकिड़ो केस दाख़िल अथसि ऐं पुलिस मुक़ाबले में ज़ख़्मी ॼाणायो आहे। सुठो थियो, ऐं हाणे कुझु सोबत फ़क़ीर लाइ बि सोचणो ई पवंदो। अक्सर इन वटि बि ॾोहारी माण्हू अचनि था। न बाबा साईं, हाणे को बि कोन थो अचे। अॻिमी दाह तंहिंमां 2 टोलनि जो ख़ात्मो त अॻिए सूबेदार पंहिंजे हथनि सां कयो। बाबा साईं हाणे जाबिर ख़ान लाइ सोचो, उन लाइ छा करिणो आहे? जाबिर ख़ान अञा ताईं त ख़ामोश आहे, पर इहो मामिलो वञी तलाक ते ई ख़तम थींदो। जाबिर ख़ान खां सोनूअ खे बचाइण लाइ मूं सभु कुझु सोचे छॾियो आहे। मां पक सां कुझु नथो चई सघजे। मनु ऐं खमो जी ॻाल्हि ते एतबार करणु चाहियो आहे। बा अखियुनि सां ॾिसी आया आहिनि, अंधा त कोन्हनि मनु ऐं खमो। मां अलाह करे नज़ीरा ई हुजे, पर सोचण जी ॻाल्हि इहा आहे त हुन नज़ीरा हुते पनाह छो अथई ऐं उतां भॻी कहिड़े सबब जे करे? फराज़, नज़ीरा कंहिं मुसीबत में आहे, तूं हुनजी मदद कर पुट। अब्बा, थी सघे थो त पिणे किथे नज़ीरा खे हथ सां न खपाए आयो हुजे। ठीकु आहे, मां अॼु मां मारेमान सां मिलां थो, सभु ख़बर पइजी वेंदी। हा बा। चाची किथे आहे जाबिर ख़ान? केर त आहे सोट। छा जोड़े सोट? चाचे खे ॿाहिरि कढ, अॼु असांजी चाचे जी ख़बर पवंदी। बाबा त ॻोठ खां ॿाहिरि वियल आहे। त पोइ तूं ॿुधाए, सालू ऐं गुलबहार किथे आहिनि? मूंखे त का बि ख़बर कोन्हे। तोखे सभु ख़बर आहे? ख़बर कीअं न हूंदई? जल्दी ॿुधा, न त तुंहिंजो ख़ैरु न आहे। जहिड़ो करणो थी त भली कर, मूंखे का बि ख़बर कोन्हे। तोखे ख़बर न आहे? हाँ आहे तोखे ख़बर? कहिड़ो कार कई कहिड़ो? परे थी तूं अकेलो लॻे। चाची चाहे जाबिर ख़ान खे जेसीं ताईं सालू ऐं गुलबहार मां हथ न कढंदो न, तेसीं ताईं फराज़ असां वटि क़ैद रहंदो। ॿुधाए छॾिजेसि। हा जाबिर ख़ान, छो फोन कई अथई? कहिड़ी तुंहिंजी नो, नंढी या वॾी? जाबिर, तुंहिंजी नुंहुं जी मूंखे का बि ख़बर कान्हे, बाक़ी सोबत फ़क़ीर सां तूं पाण ॼाण। नंकावती मामिलो आहे, तोखे साईं नंगनि जो वॾो फिक्र आहे। मूं वटि तुंहिंजो नंग हुजे त तूं मूंसां ॻाल्हि कर, बाक़ी सोबत फ़क़ीर ॼाण, तूं ॼाण, मुंहिंजो हुन सां को बि वास्तो न आहे। अजाया जा जाठा न हण। वॾा वॾा मूंखे ॾे फोन। ताऊ दर्फ़ मां ॻाल्हायां थो। न तूं मूंखे ॾे, मूंखे ॾे। हेलो, छा त अहिड़े जाबिर ख़ान मथो फिरियो अथई? हाँ हाँ, शाहू थो ॻाल्हायां। अॼु खां पोइ इहे धमकियूं ऐं दाबा असांखे न ॾींदो कर। असां एतिरा किरियल कोन आहियूं जो तुंहिंजा नंग सोबत फ़क़ीर जे हवाले कंदासीं। इन ई मामले ते असां सोबत जे वेझो कोन ईंदासीं। बाक़ी जेकॾहिं सोबत सां का नाजाइज़ी कई अथई न, त पोइ तूं ज़िंदा न रहंदे जाबिर ख़ान। वादा हाणे का ॻाल्हि सम्झ में आई? शाहू समझियुसि, सोबत फ़क़ीर जंहिं छोकिरी सां शादी कई आहे न, शायदि उहा जाबिर ख़ान जी नुंहुं आहे। शायदि न, पक्का
न त हिन उमिरि में सोबत फ़कीर जे लाइ माण्हू मिटी जे लाइ सिकनि था। बीरा अचण जी जरूरत नाहे त पोइ तूं हेॾा अच। वारिस जो लाश किथे गुम कयो अथई? छो शहर जे अस्पताल में कोन मिलियो छा? न, चाचो शहर खां वापसि मोटी आयो आहे। वारिस जी लाश जो पतो ई कोन थो पवे। त पोइ पुलिस लावारिस लाश समझी बंगिन का दफन कराए छॾियो हूंदुसि। रहमान, असांखे वारिस जो लाश घुर्जे। ऐं हा, वारिस खे तो मारे लाश गुम कयो आहे। लाश जेकॾहिं न लथो न त तुंहिंजो लाश गुम थी वेंदो। छा चई? तूं मुंहिंजो लाश दफन कराईंदे? अजायो पाण खे बुछड़ो न कराए। हले ता हल ज़बान संभाले ॻाल्हा। तूं एॾो कंधार न आहीं। अञा मथे में सूर अथई छा? न मेरमन साईं, मूंखे मथे में सूर कोन्हे को। मथे में सूर कोन्हे त पोइ ईअं छो वेठी? काट कर दे वठी हलाए, न त भला दाई दी वठी हलाए। हाणे माठ करे वियो, छो तो मथो ख़राब करी? ओया कई न सा कुंदर पुटन सां सिपियाणी वाली इड़ती पिड़ती। कोन थी कहे मथो सां इड़ती पिड़ती, पर कॾहिं माण्हू ख़ामोशी भी रहे। ख़ामोश भी रहे। कुर्ब सां चओ न बाक़ी ये धड़का छो थी थी। सुभाणे मुरादड़ो बि ईंदो। मां साद खां फोन वठी वॾा था बदना थमांसि। छा चए मुराद? चयोमांसि तुंहिंजी मोकल पूरी थी वई। हिन वॾेरी कुंवार जा कमकार केरु कंदो? जल्दी पुछ, न त ईअं टिक टिकी ते चाढ़िया टिक टिकी ते। मीर मंदे मुराद खे तंग न कंदो करे। मुराद कावड़जी हलियो वेंदई। कोन नाराज़ थींदो, कोन नाराज़ थींदो। इहो मुरादड़ो न करिणो आहे। इनखे लाज़मी आहे दाबू, लाज़मी आहे सम्झो। भला मांगड़ी खणी आ। मामा त आराम थी करे। तूं पंहिंजो अहवाल ॿुधाए। सोनू मां ठीकु आहियां। तुंहिंजो फराज सां कहिड़ी ॻाल्हि ते तकरार थी पियो आहे? छा ॿुधाए मुराद, इंसान खे हिकिड़ी ग़लतीअ जूं 1000 ठोकरूं खाइणी पवंदियूं आहिनि। ग़लती? छा फराज सां शादी तुंहिंजी ग़लती हुई? हा मुराद, इहा मुंहिंजी ज़िंदगीअ जी ग़लती आहे, जंहिं मुंहिंजी ज़िंदगीअ सां गॾु मुंहिंजे पीउ माउ जी ज़िंदगी बि अज़ाब बणाए छॾी आहे। सोनू, मूंखे खेर में यादि कयो? हा मुराद, इहा का तुंहिंजे अंदर जी आह हुई जेका आसमान ते वञी मुंहिंजो असर ॾेखारियो ऐं मुंहिंजे ऐं फराज जी मोहबत नफ़रत में बदिलजी वई। छा फराज तोखां नफ़रत करणु लॻो आहे? हा मुराद, मां हाणे फराज जी नफ़रत खां वधीक उन खां नफ़रत करणु लॻी आहियां। ऐं संदसि मुंहुं ॾिसण बि पसंदि नथी कयां। सोनू, पोइ इहो रिश्तो कीअं क़ाइमु रहंदो? मुराद, रिश्ता मोहबत जा हूंदा आहिनि, पर नफ़रत बि हिकु हक़ीक़त आहे। ऐं इन नफ़रत खे क़ाइमु रखण जे लाइ मूंखे तुंहिंजी मदद जी ज़रूरत आहे। मुंहिंजी मदद? मोहबत जे मामलनि में मदद करण वारो मुराद
नफ़रत जे मामले में तुंहिंजी मदद कीअं कंदो? मुराद तुंहिंजी मदद सां मां फराज़ जहिड़े फ्राडी खां आज़ाद थी सघां थी। न सोनू, तूं कॾहिं फराज़ खां नफ़रत नथी करे सघीं। मोहबत जो रिश्तो ॾाढो आसान हूंदो आहे। नफ़रत करण लाइ माण्हुनि खे टांडनि जी सेज ते सुम्हणो पवंदो आहे। मुराद तोखां हिकिड़ो सवाल कयां, मूंखे सिर्फ़ एतिरो ॿुधाए त छा तूं अञा बि मूंसां मोहबत कंदो आहीं? ख़बर न आहे, तूं मूंखां को बि सुवाल न कर। मूंखे सिर्फ़ एतिरो ॿुधा त तूं फराज़ खां तलाक वठणु चाहीं थी छा? जेकॾहिं तूं चाहीं त मां ईअं बि करे सघां थी। वाह नाना मेरा बमा अम्मा साबा जे सर मथा सदको वञी अॼु बोला बंदूक भरियो बीठो ही अदीजे मुंहिंजे भाउ जो पलाद कंदे छा? पलाद? अरे शेर कॾो जो पलाद करे छॾिया। सुठो छो लतर खे चक्कर पुॼे, इन जाबर खे त हया जी ज़री बि कोन्हे। ख़बर अथई नज़ीरा खे किथे विकिणे आयो आहे? नज़ीरा विकिणी आयो? हा, बाक़ी मालकन खे मोटा ॾींदो। सोबत फ़कीर जे ॻोठ विकिणी आयो आहे जिते रहमान रहंदो आहे। इहा वॾी ॻाल्हि आहे बाबा। न जाबिर जे पीउ कयो न ॾाॾे कयो, इहो कीअं कयईं? असां पंहिंजी अखियुनि सां ॾिसी आहियूं। वीचारी भॼी पई वई, सोरी पकड़े हुनखे मारींदा मारींदा पिया वञनि। वञे धूड़ पाए नज़ीरा, असां पंहिंजे अज़ाब में ई पूरा आहियूं। सालू ऐं गुलबहार जे बदिले में जाबिर ख़ान जो पुटु खणी कब्ज़े में कयो अथई। पढ़े हाणे जाबिर ख़ान सालूअ मां हथ कढंदो बाबा। अहिड़ा कम कयो छो था जो अज़ाबनि में अचो? मां चवां थो झेड़ा छॾियो। अरे इहो मां बि चवां थो, पर छोरा निभागा मुड़नि ई कोन था। सालू ऐं गुलबहार खे किथे लिकायो अथई? छो मुंहिंजो उन्हनि में कहिड़ो कमु आहे? मेरा वारा तोॾे मेड़ खणी आया? अॻ में कॾहिं मेड़ खणी आया आहिनि जो हाणे तुंहिंजे दर ते मेड़ खणी ईंदा? बाक़ी छा आहे ॿुधाए? शेर घर में घिड़ी फराज़ जो मथो फाड़े खंबे खणी वियो अथसि। छा? शेर जी इहा मजाल मुंहिंजे घर में आयो आहे? बीत सही, ॿुध त सही, पहिरियां ॻाल्हि त ॿुध पूरी। ॿुधाए न, अञा का ॻाल्हि आहे छा? शेर चई विया जेसीं ताईं सालू ऐं गुलबहार खे न छॾींदे तेसीं ताईं फराज़ घर मोटी कोन ईंदो। फराज़ खे बि छॾींदो, इहो शेर मिंथू कंदो। सालू वारनि खे कॾहिं बि न छॾींदुसि। मेरा बन छोरी खे खंबे खणी थो अचां। तूं भला पंहिंजे पुट जो सॼण आहीं या दुश्मन? तूं चुप करे बीह, बात न हण घणो। हाणे शेर वारनि सां घटि कोन कंदुसि, कोन कंदो मान घटि। तव्हांखे चयो कंहिंजो त रहमान सां जुड़ो। छा कयूं चाचा? वारस जो लाश ईअं छॾे ॾियो? अरे चरिया थिया हो जा मथो ख़राब थियो अथव। ये लाश नथो मिले त इहो को ॿियो मसालो हूंदो। ॿियो वरी कहिड़ो मसालो आहे चाचा? ॿुधाए न। अॼु न त सुभाणे असुली हक़ीक़त जी ख़बर पइजी वेंदी। अस्सलाम वालेकुम फ़कीर साईं। वालेकुम सलाम। कहिड़ा हाल आहिनि? ख़ुशि हो? वियो वियो बाबा वियो वियो। खैर कुछ मजे में? तो अल्लाह जा सन तू बता। अल्लाह जा लखे सान मालिक जा। चाचा मां हिननि जे लाइ चांहि जो बंदोबस्तु करे अचां। हा बाबा। पाणी को थधो कयो जान। फ़कीर साईं, तूं यार माण्हू, असां पक करण आयासीं। शादी पक करण आया आहियो? इहा ई पक जेकी तव्हां शादी कई आहे उहा जाबिर ख़ान जी नुंहुं आहे या? फ़कीर, जाबिर ख़ान असांखे वॾी कारनी आहे। असां सिर्फ़ इहा पक करण आया आहियूं ऐं पोइ जाबिर ख़ान खां पलाद कंदासीं। पलाद सुबत फ़कीर यारनि सां कूड़ न ॻाल्हाईंदो। चाहो बिल्कुलु जाबिर ख़ान न। मन त जाबिर ख़ान पके पेर सां आहे न। अरे इहा जाबिर ख़ान खे कीअं ख़बर पई? तोखे ख़बर न आहे फ़कीर त जाबिर ख़ान जा माण्हू पूरनि ॻोठनि में छोकिरी खे ॻोल्हींदा पिए वतिया। शाहू, इहे सापां जा पुट कोन जिन खे पादर आयासीं ऐं असांजे ॻोठ आया छोकिरीअ ॻोल्हण? आउं सम्झी वियो आहियां लाल ख़ान, इहो कमु थोरी ग़लतीअ में ख़राब थी वियो आहे। फ़कीर, हाणे छा इरादो अथई? छोकिरी त जाबिर ख़ान वापसि वठी वेंदी
शाहू मूंखां मुंहिंजी ज़ाल वापसि वठी वेंदो हा आउं को हटवानियो आहियां छा? फ़कीर छोकिरी वापसि न कंदे एवज़ा ऐं ॾंड त भरणा पवंदई या वरी खून थींदा। हर ॻाल्हि खे मुंहुं ॾींदो मई लाल कान, छो त फ़कीर त पंध न त पोइ गंद जो गंद। फ़कीर कम अहिड़ो ग़लति कयो अथई मतां असां तुंहिंजो साथ न ॾेई सघूं। शाहू भले न ॾियो साथ, केरु तव्हांखे चयो अथई साथ ॾियो मूंखां? आउं मिंट करण त कोन आयो आहियां तव्हां वटि। फ़कीर ख़बर आहे न कि यारनि सां गॾु तुंहिंजो साथ कोन छॾींदासीं। ॾिसूं त जाबिर ख़ान केतिरो छोकिरी मोटाए। केतिरो न सुकून सां सुतो पियो आहे। दिलि ई दिलि में मूंसां केतिरी मोहबत कंदो हो। मुंहिंजी शादी खां पोइ कीअं त मुराद जो प्यार पलिजी वियो। मूंखे लॻे थो त मुराद मूंसां पकाई थो करे। हाणे हिनखे यकीन ॾियारणो पवंदो त मां फराज़ सां गॾु नथी रही सघां। मुराद मुराद सोनू मूंखे पक आहे त अॼु राति तोखे निंड कोन ईंदी। जंहिं कम लाइ तो मूंखे घुरायो आहे न त तो मूंखे न आहे ॿुधायो। मुराद मूंखे ख़बर आहे त तूं अॼु बि मूंसां मोहबत कंदो आहे। ख़बर न आहे अलाए कहिड़े सबब जे करे तूं इज़हार नथो करे। शायदि तोखे इहो ख़ौफ़ थो थिए त मतां सोनू फराज़ ॾे मोटी वञे। बहितर त इहो आहे जंहिंसां माण्हू मोहबत करे उनजो थी रहे। तूं बि त मूंसां मोहबत कई हुई त छा तूं मुंहिंजो नथो थी सघे? पोइ मुंहिंजे लाइक़ु हुजां तुंहिंजे तरफ़ां मोट मिली पर शायदि मूं ग़लती कई। ॿीहर इहा ग़लती मां नथो करणु चाहियां। मुराद इहो सच त न आहे। आख़िर अहिड़ी कहिड़ी मजबूरी आहे जेका तोखे मूं ॾांहुं अचण खां रोके थी? मुंहिंजी इहा मजबूरी आहे त मुंहिंजी हैसियत न आहे जो तोसां मोहबत करे सघां। न मुराद अहिड़ी का बि ॻाल्हि न आहे। ख़बर अथई बाबा छा पियो चए? मूंखे ख़बर आहे पर ईअं थींदो कोन। ख़ैर आहे मुराद मां सम्झी वियसि त तुंहिंजे दिलि जा दरवाज़ा मुंहिंजे लाइ बंदि थी विया आहिनि पर मुंहिंजी मजबूरी आहे। मूंखे ज़िंदा रहण जे लाइ तुंहिंजे सहारे जी ज़रूरत आहे। ॾिसो न इहे सभु जज़्बाती ॻाल्हियूं आहिनि। सच इहो आहे त माण्हू मोहबत हिकु चकर कंदो आहे उहा तूं फराज़ सां करे चुकी ऐं नफ़रत बि उहो ज़हर आहे जेका मोहबत खे मारण में कम ईंदी आहे। सम्झी न मुराद? हाणे भले तव्हां आराम कयो। घबराए न सोनू, परेशान थियण जी का बि ज़रूरत न आहे। मां सुभाणे मुराद खे सभु कुझु सम्झाए वठंदसि। मुराद पुट बाबा मुंहिंजी हयाती अलाए केतिरी मां चाहियां थो त हाणे तुंहिंजी शादी थियणु घुरिजे। शादी न बाबा मां शादी नथो करणु चाहियां। छो पुट? मां
सॼी ज़िंदगी हाजी बाबा जी तुंहिंजी ख़िदमत करण थो चाहियां। मुराद मूंखे ख़बर आहे हिकु भेरो जॾहिं माण्हूअ जे दिलि ते धकु लॻंदो आहे न त उहो ज़ख़्म कॾहिं भरिजी न आहे सघंदो। न बाबा, अहिड़ी ॻाल्हि न आहे। बाबा तूं मुंहिंजो पुटु ऐं मां तुंहिंजो पीउ आहियां। मां ॼाणा थो त तूं सोनूअ जी मोहबत खे कॾहिं विसारे न सघंदे। थीनो बाबा कीअं आहियो तव्हां? तव्हांजी तबियत ठीकु आहे हाणे? हा बाबा, बसि सुभाणे रुगो डॉक्टर खां दवा वठां ऐं पोइ मुराद ॻोठ हलियो वेंदो। थीनो बाबा तव्हां मुराद खे सम्झायो न? हा मां मूं मुराद खे सम्झायो आहे, पर मुराद तूं छा फ़ैसिलो कयो? फ़ैसिला त अमीर कंदा आहिनि। ग़रीब रुगो अमीरनि जे कयल फ़ैसिलनि ते अमल कंदा आहिनि। अमल न करण जी सूरत में मिसकिननि खे रुगो ज़िलतूं मिलंदियूं आहिनि। मुराद तुंहिंजे लहजे में अॼुकल्ह एॾी तलख़ी छो आहे? अलाए छो मां महसूस था कयो मुंहिंजे लहज़े में तलख़ी कोन्हे। मूंखे ईअं छो थो महसूस थिए त तोखे मुंहिंजे वजूद खां बि चिड़ थी अचे? छा तूं कंहिं ॿी औरत सां मोहबत कंदो आहीं? मोहबत जे आसमान खां किरण खां पोइ माण्हू मोहबत जे नाले खां नफ़रत कंदो आहे। मुराद तुंहिंजी ॻाल्हि न मूंखे मथे में सूर विझी छॾियो आहे। वञ चांहि ठाहे अच त पोइ वेही ॻाल्हायूं था। अच्छा ॿुध, पंहिंजो सेल फोन त ॾे, मूंखे हिकिड़ी ॻाल्हि करणी आहे।